जी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो सुनामी सुभाणे पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पोइ सिंध में एक भेरो ॿीहर दाख़िल थी रहियो आहे। अहम ॻाल्हि इहा बि आहे त सिंध पंजाब बॉर्डर ते घोटकी ज़िले जो आख़िरी शहर उबावड़े में ही जलसो थी रहियो आहे। इन जलसे के हवाले से तैयारियूं मुकम्मल कयूं वियूं आहिनि। उबावड़ो जेको असांजो आहे इहो सिंध जो दरवाज़ो आहे, पहिरियों शहर आहे। इंशाअल्लाह पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सुभाणे इन दरवाज़े में जीअं दाख़िल थींदी एक वॾो सुनामी हूंदो। दोस्तनि जी मोहबत एतिरी आहे, दोस्तनि जो प्यार एतिरो आहे, जंहिंमें असां मुतमिन आहियूं। असां त आहियूं बाक़ी साबिक़ा तालिक़े नाज़िम मियाँ शफ़ीक अहमद सुभाणे असांजे जलसे में ऐलान कंदो। इमरान खान जो इंतज़ार आहे ऐं हाणे तब्दीली जेको अची चुकी आहे ऐं तब्दीली जो आगाज़ सभु कुझु थी चुको आहे। इंशाअल्लाह ताला वॾे में वॾो धमाको सुभाणे थींदो। असांजो मक़सदु सिर्फ़ु असां पंहिंजे ज़ाती मक़सद जे लाइ न आया आहियूं, हिते पूरी सिंध जे अवाम जो मक़सदु आहे। हिते जेको अॻु में MNA MP रहिया आहिनि हमेशह ई अवाम खे लुटियो अथनि कूड़े नारे सां। ये जज़्बो सुभाणे ही तव्हांखे ख़बर पवंदी जेका पंजाब का सुनामी हली आहे ऐं उबाड़े में ईंदी 5 नवंबर खां इहा सुनामी वेंदे कराची ताईं इंशाअल्लाह PTI खे मज़बूत करे ॾेखारींदासीं। असां जलसो इन जे करे आया आहियूं, इमरान खान खे ॿुधाइण आया आहियूं जो असां अॻे आया आहियूं, तुंहिंजे अॻे इस्तक़बाल करण लाइ आया आहियूं। असां इन करे इमरान खान खां मुतमिन थी करे PTI में आया आहियूं। इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी जे लुटेरनि खे भॼाए समुंड में सटींदासीं। भले असां PTI में शामिल जो मेंबर न हुजूं पर हिन जे प्रोग्राम सां असां मोहबत कयूं था। जलसे की अहम ॻाल्हि इहा बि आहे त पीपल्स पार्टी जा ख़ुदि चूंडियल ज़िले काउंसिल जा मेंबर ऐं पुराणा कॉम्प्रेस कारकुन भी इन जलसे में शरीक थिया आहिनि ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त उन्हनि खे इमरान खान मां इहा उमेद आहे त हू सिंध समेत सॼे मुल्क में बहितरी आणे सघे थो। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़ उबावड़ो।